अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां ज़ाहिद अली थहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों उम्मीद आहे तव्हां दोस्त सभु ठीकु हूंदा ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु जी हिन वीडियो मां तव्हांखे पत्थर दुनिया जे मशहूर अदाकार मज्जू जे बारे में ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों अॼु जी हिन वीडियो मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त मज्जू कहिड़े शहर जो आहे ऐं मज्जू केतिरनि ड्रामनि में कमु कयो आहे। दोस्तों मां तव्हांखे अॼु इहो बि ॿुधाईंदुसि त मज्जूअ जो ओरिजिनल नालो छा आहे। दोस्तों वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जे अगरि तव्हां अञा ताईं मुंहिंजी वीडियो खे लाइक न कयो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं कॉमेंट कयो। जी दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मज्जू काफ़ी सारनि ड्रामनि में कमु कयो आहे, जीअं त पत्थर दुनिया, पंहिंजा परावा, कारो सिज, कंडनि जी सेज, मिटीअ जा माण्हू, मीरा ड्रामे में बि पिणु कमु कयो। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मज्जू पत्थर दुनिया ड्रामे मां घणो मशहूरु थियो। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मज्जूअ जो ओरिजिनल नालो सतार लाड़ आहे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सतार लाड़ उर्फ़ मज्जू लाड़काणे शहर सां तालुक़ु रखंदड़ आहे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सतार लाड़ उर्फ़ मज्जूअ जो हिकु न्यू ड्रामो बि अची रहियो आहे। हुन ड्रामे जो नालो आहे ज़हर ज़िंदगी। दोस्तों उम्मीद कयां थो तव्हांखे ही वीडियो पसंदि आयो हूंदो। दोस्तों जे अगरि तव्हांखे वीडियो पसंदि आयो आहे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे।